सिंधी MCQs यूट्यूब चैनल में भलीकार। अॼु जो मौज़ू आहे अर्गुननि जो दौर। इन खां पहिरियां अगरि तव्हां चैनल सब्सक्राइब नाहे कयो त सब्सक्राइब जे बटन ते क्लिक करे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं उन सां गॾु बेल बटन ते क्लिक करियो जीअं हर नए मौज़ू जो नोटिफिकेशन तव्हां ताईं सभ खां पहिरियां पहुचे। अर्गुननि जो दौर। जाम निज़ामुद्दीन जी वफ़ात खां पोइ जाम फ़िरोज़ तख़्त ते वेठो। अर्गुन सिंध में कंधार खां आया। अर्गुन दौर में दरिया ख़ान सिंध जो मशहूरु सुरमू शहीद थियो। अर्गुन दौर में सिंध जे आलिम मखदूम बिलावल खे घाणे में पीड़ायो वियो। सिंध ते कुल 2 अर्गुन हुक्मराननि हुकूमत कई। अर्गुन दौर में सिंध जी सरकारी ज़बान फ़ारसी हुई। काफ़िन ॻाइण जा इब्तिदाई ओञाण अर्गुन दौर खां मिलनि था। अर्गुन दौर में काफ़िन जो हवालो शेख लाज जे ॻाइणे शाइर सां मिले थो। सिंधी अदब में तहरीरी दौर अर्गुन दौर खे चयो वञे थो। अर्गुन दौर जो सभ खां वॾो शाइर काज़ी कादन हो। मशहूरु तइलीमी माहिर ऐं नसर निगार मखदूम मोहम्मद जाफ़र बोबकाई जो तालुक़ अर्गुन दौर सां आहे। हासिल नहज मखदूम मोहम्मद जाफ़र जी तसनीफ़ आहे। मखदूम मोहम्मद जाफ़र बोबकाई जो किताब अल उक़ूद फ़ी तलाक़ सनूद शरई मसइलनि जे मौज़ू ते आहे। काज़ी कादन शाइरीअ खां सवाइ ख़तनवीसीअ में वरी अहमियत रखंदो हो। अर्गुन दौर सां वाबिस्ता शाइर सैयद अली सानी ठटवी जी शाइरीअ मां ससी ॾांहुं मंसूब तमसीली शेर मिले थो। अर्गुन दौर जे शाइर सैयद अली सानी ठटवी सिंधी बेत खे वधाईंदे 4 सिटनि ताईं पहुचायो। तोहफ़तुल कलाम में अर्गुन दौर जे शाइर राजेव सत्योदल लाइ आयो आहे त हू हमेशह जोश जी हालत में रहंदो हो। का बि ॻाल्हि दिलि ते ईंदी हुअसि त मुंहं ते हणंदो हो। दर्स अलाउद्दीन सैयद अली सानी ठटवी शाइर जो हमअसर हो ऐं साणसि शेरनि में सवालनि ऐं जवाबनि जी ॾे वठि कंदो हो। सैयद अबू बकर लकियारी बुज़ुर्ग शाइर मखदूम नूह सरवर जो मुरीद हो। किताब सिंध अर्गुन दौर में इकराम सागर अब्बासी जो लिखियलु आहे। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं वीडियो खे ॿियनि सां शेयर कयो। वधीक वीडियोज़ लाइ यूट्यूब जी लिंक ऐं उनखां अलावा वेबसाइट ब्लॉग जो लिंक। महिरबानी।